दोस्तों ॻाल्हि कजे थी नेशनल हाईवे एंड मोटरवे पुलिस जे नौकरियुनि जे हवाले सां त वैकेंसीज़ जेके अनाउंस थियूं आहिनि उन्हनि में जूनियर पेट्रोल ऑफिसर जूं जेके आहिनि 2100 सीटूं आहिनि जंहिंमें मेरिट आहे 155। मेरिट में ईअं आहे कि कंहिं बि सूबे मां जेको बि माण्हू टॉप करे थो उहो इन्हनि 155 सीटुनि में उनखे सीट अलॉट थी सघे थी। ऐं सूबाई कोटा जेका आहे उहा पंजाब जी आहे 1028, जंहिंमें जनरल आहिनि 873 ऐं औरतुनि जूं मख़सूस सीटूं आहिनि 103 ऐं मिनोरिटी यानी कि जेकी अक़लियत आहिनि उन्हनि जे लाइ जेके आहिनि से 52 सीटूं आहिनि। ऐं सिंध जे लाइ सिंध सूबे में जेकी बहिराड़ी आहे उन जे लाइ 234 आहिनि, जंहिंमें जनरल 199, औरतुनि जे लाइ 24 ऐं मिनोरिटी जे लाइ 11 सीटूं आहिनि। ऐं इन खां अलावा जेको आहे सो ख़ैबर पख्तूनख्वा KPK जी ॻाल्हि कजे त उन में जेके सीटूं आहिनि टोटल 237 आहिनि। उन में जनरल 201 ऐं औरतूं 24, मिनोरिटी 12। बलूचिस्तान जे लाइ टोटल 155 सीटूं आहिनि, जंहिंमें 105 जनरल आहिनि ऐं 33 औरतुनि जे लाइ ऐं मिनोरिटी जे लाइ आहिनि सिर्फ़ु 17। त इन जे लाइ क्वालिफिकेशन जेका रिक्वायर आहे उहा इंटरमीडिएट आहे, जेका 2nd डिवीज़न में हुअणु खपे। इन खां अलावा जेको आहे मिनिमम जेका हाइट आहे यानी कि जेको कद आहे मर्द जो उहो 5 खां 8 इंच हुजे, 5x8 लिखियलु आहे। ऐं मिनिमम जेको हाइट फीमेल जे लाइ आहे उहा 5 फुट 4 इंच थी वेंदी। ऐं जेको चेस्ट आहे मेल जे लाइ यानी कि जेका मेजरमेंट आहे उहा 33 खां 32 ताईं हुअणु खपे। ठीकु आहे, उन जे लाइ जेको आहे सो इन खां अलावा जेको मिनिमम हाइट आहे कैंडिडेट्स जेके बिलोंग था कनि बलूचिस्तान सूबे सां उन्हनि खे रिआयत हासिलु आहे 5 खां 6 ऐं 5 खां 3 औरतुनि जे लाइ। इन जे लाइ रिक्वायरमेंट इहा आहे त इन जे लाइ तव्हां वटि वैलिड कार ऐं मोटरसाइकिल ड्राइविंग लाइसेंस हुअणु खपे। उमिरि जी हद जेका आहे सा 18 खां 25 साल हुअणु खपे। इन में का बि उमिरि जी रिआयत कोन्हे। इन खां अलावा आहिनि जेके असिस्टेंट आहे, स्टेनोटाइपिस्ट आहे, फोटोग्राफर आहे, UDC आहे, उहे तव्हां सां ॿिए वीडियोज़ जे अंदरि तफ़सीली ॻाल्हि कयूं था। त फ़िलहालु ॾींदा इजाज़त, ॿिए वीडियो में मिलूं था। चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो।